शामिल कर जदी मोरो सिंध मां जितां सिंधी इल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ असिस्टेंट कमिश्नर मोरो अज़ीज़ रहमान गालोड़ो मोरो शहर जे मेन रोड ते वाक़िए तारीख़ी माग अॻोणो डिप्टी कलेक्टर जी क़बर जो दौरो कियो। उन मौक़े ते संदसि चवणो हो त मोरो शहरियुनि जी सख़्त एहतजाज ऐं दाख़िले दरख़्वास्तुनि ते अॼु विज़िट कयो वियो। उन विज़िट में तपेदार दी मोरो हाफ़िज़ दीन मोहम्मद सोलंकी इंक्रोचमेंट ऑफिसर ताज मोहम्मद मंगी मौजूद आहिनि। अंग्रेज़ कलेक्टर जी क़बर जो जाइज़ो वरितो वियो आहे। हालत इंतहाई भयानक आहे। अॻियनि ऑफिसरनि पंहिंजे मनपसंद तहत रिपोर्ट जारी कई आहे, जंहिं सबबि को बि कमु नाहे थी सघियो। जॾहिं त इंक्वायरी हलंदड़ आहे, मोरो शहर जे शहरियुनि खे तमामु बहितरीन ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी, जंहिंसां शहरी तमामु घणा मुतमइन थींदा। मुंहिंजी कोशिशि आहे त आउं मेरिट जी बुनियाद ते रिपोर्ट तयारु करे आर्कियालॉजी डिपार्टमेंट में सकाफ़त खाते ॾांहुं मोकिलींदुसि त जीअं जल्द खां जल्द तारीख़ी माग ते कमु थी सघे ऐं तारीख़ वरसो तारीख़ में बची सघे। उन मौक़े ते सिंध यूनाइटेड पार्टी अॻवान यासीन सूमरो पिणु मौजूदु हो, जंहिं असिस्टेंट कमिश्नर मोरो जी अहिड़ी किरदार ऐं कम जी वाखाण कई ऐं नेक उमीदुनि जी ख़्वाहिश ज़ाहिर कई।